पखो भरसां अलीआबाद मां आशिकाने रसूल 12 रबील जे हवाले सां रैली कढे मुख़्तलिफ़ ॻोठनि जो गश्त करे पखो प्रेस क्लब अॻियां पहुती आहे। वधीक उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त उन्हनि जो छा चवणु आहे। असांखे जेको अल्लाह सां इहा शान शर्फ़ बख़्शियो आहे, जान बख़्शी आहे, क़ुर पाक मिलियो आहे, इहो सरकार वटां मिलियो आहे। उन ख़ुशीअ में असां 12 रबीउल अव्वल जो सॼो महीनो सरकार जे ख़ुशीअ में जलूस बि कढंदा आहियूं, मीलाद मल्हाईंदा आहियूं, नातियूं पढ़ंदा आहियूं। हदीस कुदस में आहे त लौला मोहम्मदन लमा ख़लक़तुल अफ़लाक, जेकॾहिं मोहम्मद न हुजे हा त अल्लाह चए थो मां काइनात खे ख़लक़ न कयां। सरकार दो आलम जी आमद जे हवाले सां सभिनी मुसलमाननि खे मैसेज आहे त सरकारी मीलाद शौक़ सां मुहबत सां मल्हाइण। छो हसनैन जे नाने जी आमद आहे, फ़ातिमा जे बाबे जी आमद आहे, अली मुर्तज़ा जे भाउ जी आमद आहे। इन जे करे सभई गॾिजी इन मीलाद में शरीक थियूं ऐं सभई गॾिजी सरकारी मीलाद मिलायूं। रैली कढियो आहे जश्न ईद मिलाद नबी। असां इनखे ईदनि खां वधीक ख़ुशी ईदनि जी असांजी हीअ ईद आहे जो असां जुलूस में शरीक आहियूं। ॻोठ अलाहाबाद मुगेरी खां जुलूस निकितो आहे। माशाअल्लाह हीअ अञा आशिक़नि जो मजमो वधंदो रहंदो। असांजो इहो पैगाम आहे त घर घर में आशिक़ रसूल पैदा थिए ऐं मीलाद जा जुलूस वधंदा रहनि। असां मीलाद मल्हायूं था, ख़ुशी मल्हायूं त मुंहिंजा मौला असांजी सकरात हुजे, क़यामत ॾींहुं असां ज़बान में बि ख़ुशी हुजे, मीलाद मल्हाईंदासीं। असांजी दरगाह हुसैन खे बि आबाद कजां मुंहिंजा साईं। सॼी राति चओ बाबा मीलाद मीलाद, एॾो छोकिरनि खे नंढड़नि खे बि मोहबत आहे मीलाद जो। हाणे सुबुह राति सॼी राति चवंदे बाबा हलंदासीं हलंदासीं, इन्हनि खे अलाह ख़ुशि करे, हिननि जे मोहबत खे जशन आमद रसूल जी ख़ुशी आहे, हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे आमद जी ख़ुशी आहे। उन आमद जी ख़ुशीअ में ही सभु असां फ़क़ीर गॾु थिया आहियूं। हुसैनी फ़क़ीर ॿिया जेके बि आहिनि सभिनि मुस्लमाननि ते हक़ आहे हबीब जी आमद जी ख़ुशी कनि। जी नाज़रीन, तव्हां हिते मोमिननि जी शरीक थियल जेके आशिकाने रसूल हुया उन्हनि जा तव्हां तासुरात ॿुधा। उन्हनि जो इहो ई चवणो हो सभिनी ईदुनि खां वधीक असांखे हीअ ईद आहे जंहिंजे करे हिन ईद जे सदके असांखे ॿियूं ईदूं मिलियूं आहिनि। हिननि जो इहो ई हुयो चवणो त असां सॼी दुनिया वारनि खे मैसेज इहो था ॾियूं त पाकिस्तान जीअं सॼी दुनिया में उन जी जेको आहे सो आमद जो जेको सिलसिलो आहे उहो सॼी दुनिया में मल्हायो वञे। कैमरामैन ज़फ़र सां गॾु अब्दुल वहीद मेयो, अवामी आवाज़ TV न्यूज़ पखो। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।